आर्मी चीफ जनरल सैयद आसिम मुनीर जी सदारत हेठ 83 फॉर्मेशन कमांडर्स कॉन्फ्रेंस थी, जंहिंमें कोर कमांडर्स, प्रिंसिपल स्टाफ ऑफिसर्स ऐं पाक फौज जे सभिनी फॉर्मेशन कमांडर्स शिरकत कई। पाक फौज जे तर्जुमान इदारे ISPR तरफ़ां जारी कयल पधिराई में ॿुधायो त फ़ौम शहीदनि जे ईसाले सवाब लाइ फातिहा ख़्वानी कई ऐं मुल्क जी हिफ़ाज़त, सलामती ऐं ख़ुदमुख्तियारी लाइ हथियारबंद फौज जे ऑफिसरनि ऐं जवाननि, कानून लागू कंदड़ इदारनि ऐं पाकिस्तानी शहरियुनि समेत शहीदनि जे अज़ीम क़ुर्बानियुनि खे ज़बरदस्त भेटा पेश कई वई। फोरम खे जियो स्ट्रेटेजिक हालतुनि, क़ौमी सलामतीअ लाइ उभरंदड़ चैलेंजिस खां आगाह कयो वियो ऐं मल्टी डोमेन ख़तरनि खे मुंहुं ॾियण लाइ पाक फ़ौज जी हिकमत अमली बाबति बि ॿुधायो वियो। फॉर्मेशन कमांडर कॉन्फ्रेंस जी पधिराई में ॼाणायो वियो आहे त पाकिस्तानी क़ौम कूड़ ऐं प्रोपेगेंडा कंदड़नि जे कुधनि इरादनि खां बाख़बर आहे। प्रोपेगेंडा जो मक़सदु क़ौमी इदारनि, ख़ासि तौर ते पाक फ़ौज ऐं अवाम विच में ॾार विझण आहे। कूड़ ऐं प्रोपेगेंडा सां पाकिस्तानी क़ौम में मायूसी पैदा करणु आहे, पर संदन नापाक कुधनि इरादनि खे मुकमल ऐं यकीनी शिकस्त ॾिनी वेंदी। फोरम हिकु भेरो ॿीहर वर्जाउ कयो त 9 मई जे मंसूबे साज़नि, जवाबदारनि ऐं सहूलियतकारनि खे इंसाफ़ जे कटहरे में बीहारियो वञे। 9 मई जे जवाबदारनि ख़िलाफ़ फ़ौरी, शफ़ाफ़, अदालती ऐं क़ानूनी कार्रवाई खां सवाइ मुल्की साज़िशी अंसरनि हथां यरगुमाल रहंदो। ISPR मूजिब आर्मी चीफ मुख़्तलिफ़ मशक़ुनि दौरान फॉर्मेशंस जे आला ऐं मयारी तरबियत सां गॾोगॾु दहशतगर्दी जे ख़ात्मे वारनि कार्रवायुनि में ऑफिसरनि ऐं जवाननि जी शानदार कारकर्दगी जी साराह कई ऐं फॉर्मेशंस जे बुलंद हौसले ऐं वक़्ति सिर ऑपरेशनल तैयारियुनि खे बि वाखाणियो। फोरम मुल्की सलामती ऐं इस्तेहकाम खे पेश ईंदड़ ख़तरनि खे क़ौम जी मुकमल हिमायत सां नाकाम बणाइण जो अज़म कयो ऐं योम तकबीर ते पाकिस्तान खे हासिल थियल अहम अगभराई ऐं ख़िते ते उन जे मुस्तहकिम असरनि जी वाखाण कई। फॉर्मेशन कमांडर्स कॉन्फ्रेंस अफ़गानिस्तान जी सरहद तां लाॻीतो भञकड़ियुनि अफ़गान सरज़मीन इस्तेमाल कंदे दहशतगर्दी जी मनसूबाबंदी ते सख़्त ख़दशनि जो इज़हार कयो ऐं चयो त दुश्मन पाकिस्तान में सिक्योरिटी फोर्सेस ऐं बेगुनाह शहरियुनि खे निशानो बणाइण लाइ अफ़गानिस्तान खे इस्तेमाल करे रहिया आहिनि। ISPR मूजिब फोरम दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में अवाम जी क़ुर्बानियुनि जो एतराफ़ कयो ऐं दहशतगर्दी खे फ़ैसिलाती शिकस्त ॾियण लाइ ज़िम थियल 9 ज़िलनि जी तरक़ी जी अहमियत ते बि ज़ोर ॾिनो त जीअं ॿाहिरी तौर ते प्रोपेगेंडा कंदड़नि जो मुक़ाबिलो करे सघिजे। फोरम खे ॿुधायो वियो त इहा प्रोपेगेंडा कंदड़नि जी पुठभराई परॾेही स्पॉन्सर्ड प्रॉक्सीज़ ज़रिए कई वेंदी आहे। इन पुठभराई जो मक़सदु आहे त बलूचिस्तान जे नौजवाननि खे अमुन ऐं तरक़ी खां परे रखे सघिजे। फोरम ओभर सरहद ते मौजूदा सूरत हाल, वारल कश्मीर में शहरियुनि जी अदालतुनि खां मथाएं क़त्ल जी ताज़नि वाक़िअनि जो बि जाइज़ो वरितो। फोरम गॾियल क़ौमुनि जी सलामती कौंसिल जे ठहराउनि मूजिब ख़ुदमुख्तियारी वारे हक़ लाइ कश्मीरियुनि जी मुनसिफ़ाणी जद्दोजहद में मुकमल ईके जो इज़हार कयो। भारत में सियासी मक़सदनि लाइ वधंदड़ फ़ाशिज़म, उतां जी अक़लियतुनि, ख़ासि तौर ते मुसलमाननि सां इंसानियत सोज़ वर्ताउ ते ॻणिती जो इज़हार कयो वियो। फोरम फ़लस्तीनी अवाम सां मुकमल ईके जो इज़हार कंदे गज़ा में इंसानी हक़नि जी भञकड़ियुनि ऐं जंगी ॾोहनि जी मज़म्मत कई। फोरम चटादार इक़्तिसादी तरक्की ऐं गैर क़ानूनी सरगर्मियुनि, स्मगलिंग, ज़ख़ीरानंदोज़ी, बिजली चोरी रोकण, वन डॉक्यूमेंट रिजीम, गैर क़ानूनी परॾेहनि जी बाइज़त ॾेह वापसी ऐं क़ौमी डेटा बेस जी हिफ़ाज़त लाइ हुकूमत जे उपाउनि जी मुकमल हिमायत करण जे अज़म जो बि इज़हार कयो।